रानीपुर दरगाह सचल सरमस जे अगूणे सजादा नशीन सखी कबूल मोहम्मद फारूकी जी चौथी वरसी दराजा शरीफ में मल्हाई वई। सरमस जमायत जे समय मुरीदन ऐं अक़ीदतमंदनि जी शिरकत। वरसी जे मौक़े ते अगूणे सजादा नशीन जे फर्ज़दन ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी, ख्वाजा नजमुल हक़ फारूकी, ख्वाजा सलाउद्दीन फारूकी, अगूणे सूबाई सलाहकार लाल बख्श मंगी, सैयद सरकार शाह ऐं ॿियनि मौजूद शहरनि जी शिरकत। उर्स जे मौक़े ते महफ़िल मौसीक़ी पिणु मुनक़द कई वई, जंहिंमें फ़क़ीर मनवर अबड़ो ऐं ख़ुशबू लगारी सूफ़ियाना कलाम ॻाए पिंडाल में वेठल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे जुमाए छॾियो। सनोला जामणो सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच टीवी, रानीपुर, दराजा शरीफ। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।